मेहर में बिजली की लोड शेडिंग, ट्यूबवेल फीडर की बंदिश खिलाफ कोठाणन जो ख्वाजा आराइन से गॾिजी दौलत शरनायूं वॼाए अनोखो एहतजाज कंदे बिजली ॾियो जा ज़ोरदार नारा। सेप्को ऑफिस आॾो धरणो। मेहर शहर ऐं आसपास के इलाइक़नि में बिजली की अतरादू लोड शेडिंग ऐं ट्यूबवेल फीडर बंद हुजण खिलाफ आबादगार इतिहाद ऐं SUP जे सॾ ते अमजद पुनियो, सद्दाम पंवर, सिकंदर सोदर, हाजी खान मारफाणी, हबीब हुज़ूरी ऐं ॿियनि जी अॻवानी में आबादगारनि पारां खदड़नि फ़क़ीरनि सां गॾिजी दौलत शरनायूं वॼाए नए ॾींहुं बि अनोखो एहतजाज जारी रखियो वियो। हुननि चयो त मेरठ शहर में 18 कलाक लोड शेडिंग थी रही आहे ऐं ट्यूबवेल फीडर मुकमल बंदि हुजण करे वाटर सप्लाई ऐं पंपिंग स्टेशनूं बंदि पयल आहिनि। पीअण जो पाणी नाहे। बिजली बंदि हुजण सबबि स्कूल, अस्पताल ऐं कारोबार ते असरु पइजी रहियो आहे। माण्हू मसइलनि जो शिकार आहिनि। हुननि घुर कई आहे त बिजली जी लोड शेडिंग ख़त्म करे ट्यूबवेल फीडर हलायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।